ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। गौसपुर में जमाल थाणे जी हद ग़रीबाबाद स्टाफ वटि हथियारबंदनि जो SHO ते हमलो जंहिंमें मौजिज़ाने तौर बची वियो। हथियारबंदनि कार ते सवार SHO अली गौहर ॾहाणी ते फायरिंग कई, गाड़ी जा शीशा टुटी पिया। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। गौसपुर भरिसां जमाल थाणे जी हद ग़रीबाबाद स्टाफ वटि हथियारबंदनि जो SHO ते हमलो, SHO मौजिज़ाने तौर बची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे गौसपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बरकत भयो। जी बरकत, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जमाल थाणे जे हद ग़रीबाबाद स्टाफ भरिसां SHO जमाल अली गौहर ॾहाणी मथां टिनि मोटरसाइकिल सवार अणॼातल हथियारबंदनि SHO जी कार मथां अंदाज़न करे पुलिस पारां बि जवाबी फायरिंग कई वई। फायरिंग जी ॾे वठि दौरान SHO जमाल जी कार जा शीशा भॼी पिया। गोलियूं लॻण सबबि SHO जमाल ऐं कार में सवार एहलकार मौजिज़ाने तौर बची विया, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि कार जा टायर बर्स्ट थियण बैदि कार रोड हेठि किरी पई। पुलिस एहलकार जी जवाबी फायरिंग दौरान जवाबदार जमाल ढोरे वारे ठीक है, अवां जी मेहरबानी बरकत अली अपडेट करण लाइ।